नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त PBA समेत मीडिया सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन, आल पाकिस्तान न्यूज़पेपर्स सोसाइटी, काउंसिल ऑफ पाकिस्तान न्यूज़पेपर एडिटर्स, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, बरना ग्रुप, PFUJ दस्तूर ग्रुप ऐं एसोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया एडिटर्स एंड न्यूज़ डायरेक्टर्स जी गॾियल गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द कयो वियो। गॾिजाणी में शिरकत कंदड़नि जो चवणु हुयो त मीडिया ऑर्डिनेंस जो तसवुरु गैरआइनी ऐं आज़ाद सहाफ़त जे ख़िलाफ़ आहे, जंहिंजो मक़सदु मीडिया जी आज़ादी में रुकावटूं विझणु ऐं इत्तलात खाते जे आला सतही ब्यूरोक्रेसी जो कंट्रोल क़ाइमु करणु आहे। गॾिजाणी में चयो वियो त हिन ऑर्डिनेंस जो तसवुरु असल में वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु कारे क़ानून ज़रिए कंट्रोल करणु आहे, जंहिंमें इन हक़ीक़त खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे त प्रिंट, डिजिटल ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया हिक ॿिए खां बिल्कुलु जुदा जुदा इदारा आहिनि ऐं इन्हनि जा धार जुज़ा ऐं रेगुलेटरी क़ानून आहिनि। गॾिजाणी में चयो वियो त हिन क़दम जो मक़सदु अयूब खान वारे दौर जे कारे क़ानून प्रेस एंड पब्लिकेशन जे ऑर्डिनेंस जी तोसी करणु आहे। गॾिजाणी में इहो बि चयो वियो त ऑर्डिनेंस जो मक़सदु मीडिया जी आज़ादी खे डंडे जे ज़ोर ते दॿाइणु आहे। इन ॻाल्हि जी जमहूरी निज़ाम में का बि गुंजाइश न आहे। गॾियल गॾिजाणी में PBA, APNS, CPNE, PFUJ, AEMEND ते ॿधल ज्वाइंट एक्शन कमेटी क़ाइमु कई वई। एक्शन कमेटी सियासी पार्टियुनि, बार एसोसिएशन्स, इंसानी हक़नि जी तंज़ीमनि ऐं सिविल सोसाइटी जे ॿियनि हिस्सनि खां मदद वठंदी, जीअं वफ़ाक़ी हुकूमत खे मीडिया जी आज़ादी मथां हिन हमले वारे क़दम खे फ़ौरी तौर ते वापसि वठण ते मजबूर करे सघिजे।